खबर शामिल कई पिया ठुल मां फैज़ सुमरो जी रिपोर्ट मुजिब त थुल्लो तालके जे गढ़ी हसन थाने जी हद में गुलशेर कंडरानी जे मदरसे में 5 ॾींहं अॻु जवाबदार मासूम खमानी सां मुबैना बदबदली करण बाद क़त्ल कयल नीगर मुज़फ़र सुमरो जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ अॼु 113 ॾींहं बे वारसनि जदोजहद एक्शन कमेटी ठुल पारां प्रेस क्लब ठुल अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त एहतजाज कयो। उन मौके ते मुज़ाहिरीन जमाल जोश बुलडो सरवण सिंधी असगर लाशारी मौलवी निज़ामुद्दीन बंगलानी इमामुद्दीन सरकी गुलाम यासीन गोपांग ऐं मोहम्मद बख्श बिरोही हाजी आंदल बुलडो दौदल सिंधी मीर सिंधी ऐं मक़तूल जे जीजल अमर प्यारी खातू समेत ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मक़तूल मासूम मुज़फ़र सुमरो जे क़त्ल खे अॼु पंहिंजी मंझां गुज़री विया आहिनि, लेकिन पुलिस अञा ताईं नीगर मक़तूल जे क़ातिल गिरफ़्तार न करे सघी आहे। हिननि चयो त पुलिस बाअसर माण्हुनि जी विंगार वांदे क़ातिलनि खे गिरफ़्तार न करे रही आहे। हिननि चयो त नीगर मुज़फ़र अली सुमरो जे जवाबदारनि खे गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में आंदो वञे ऐं सज़ा ॾिनी वञे। हिननि चयो त मासूम जे मुख्य क़ातिल मौलवी करीम बख्श सुमरो खे गिरफ़्तार करे मदरसे जे इल्म खे बेशक जे बुनियाद ते गिरफ़्तार करे जांच वधाई वञे ऐं क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मक़तूल मुज़फ़र सुमरो जे बदड़ी अमर साइन साहब। हाणे ख़बर शामिल कयूं पिया दादू मां बेवरेज चीफ एमडी मुनीर लाशारी जी रिपोर्ट मुजिब त दादू ज़िले जे उलमा मुशाइक विंग यूथ पीस मूवमेंट सिंध जो सदर मोहम्मद शरीफ शेख ऐं जनरल सेक्रेटरी रियाज़ अहमद चन्ना जो मेहर पहुचण ते शानदार इस्तक़बाल गुलनि जी वर्खा करे तक़रीब में मेहर तालके जे बाडी जो ऐलान कयो वियो, जंहिं में सदर अली रज़ा खोसो, सीनियर नायब सदर आसिफ अली मैसर, जनरल सेक्रेटरी फरमान अली अतार ऐं मेहर तालके लाइ फनास सेक्रेटरी वहीद अली चांडियो खे मुंतखब करे अहिड़ो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। उन मौके ते ज़िले दादू जी पूरी काबीना मौजूद हुई। सदर नज़ीर अहमद चन्ना, सीनियर नायब सदर अहमद अली मंगड़हार, जनरल सेक्रेटरी मदद अली खासकली, परवेज अली अब्बासी ऐं मोहम्मद अली बिरोही, गाजी खान मंगसी, अली दोस्त डेपर, तारिक अली सोलंगी, नदीम अली अतार पिणु मौजूद हुआ। मीटिंग में अहम फैसला कया विया। उलमा मुशाइख विंग यूथ पीस मूवमेंट जे चेयरमैन अरबाब नासिर हैदर कासी जा नारा हया विया ऐं पाक आर्मी जिंदाबाद। ज़िले दादू जे सदर नज़ीर चन्ना, सीनियर नायब सदर अहमद अली मंगड़हार तरफ़ां आयल महिमाननि समेत मेहर तालके जे उहिदेदारनि खे गुलनि जा हार पाराए मुबारकूं ॾिनियूं ऐं वचन कयो त तंज़ीम खे हिक खां वधीक मज़बूत मुनज़िम कंदासीं ऐं गरीब मिस्किन बेपहुच माण्हुनि जो आवाज़ उथारींदासीं। खबर शामिल कई पिया सकरंड मां काज़ी अली रज़ा सनाई जी रिपोर्ट मुजिब त सिंधी अदबी संगत सकरंड पारां सिंध जे मशहूर घोड़ा नवाज़ मलंग मला सां रिहाण ऐं मुशारो पीर बख्श मंगसी स्कूल लैलाबाद में मुनक़िद कयो वियो, जंहिं जी सिदारत कहाणीकार इल्ताफ़ हुसैन मंगसी कई, जंहिं त ख़ासि महिमान नामियारा अदीब ऐं शाइर मियां अज़हर हुसैन समूह जन हुआ। मलंग मला जे फ़न ऐं शख़्सियत ते माणिक मला, अली नवाज़ डायरी ऐं साहिल पीरज़ादो ऐं क़ासिम ख़ासकेली पंहिंजा वीचार वंडीदे खेसि लफ़्ज़नि जी ज़बरदस्त भेटा पेश कई। उन मौके ते मियां अज़हर हुसैन समूह ऐं इल्ताफ़ हुसैन मंगसी मलंग मला जी घड़ी साज़ी वारे फ़न ते तफ़सील सां ॻाल्हाईंदे चयो त मलंग मला खे फ़न जी ॾात ख़ुदा पाक पारां पैदाइशी तौर मिलियल आहे। मलंग मला सिंध जे वॾनि फ़नकारनि सां सरकारी तोड़े गैर सरकारी प्रोग्रामनि में घणो विञाए पंहिंजी मुनफ़रिद सुञाणप पैदा कई आहे। मलंग मला बुनियादी तौर हिकु पोरियत आहे, पर हिन जी आङुरियुनि में सुर ऐं लय जी अजीब कशिश रही आहे। मलंग मला चयो त नंढे हूंदे खां दरगाहनि ते ख़िदमतूं ॾिनियूं ऐं लतीफ़ सरकार जो आशिक़ आहियां। हिन वक़्तु जेको कुझु आहियां वालदेन ऐं दोस्तनि जी दुआनि सां आहियां। प्रोग्राम जी गजानी सेक्रेटरी मोहम्मद हनीफ सुमरो हलाई जॾहिं त ॿियनि खां अलावा प्रोफेसर मदद अली केरियो, रसूल बख्श केरियो, वरियम संजरानी, सारंग मला, यार मोहम्मद बिरोही, नवाज़ मला समेत ॿियनि शिरकत कई। आख़िर में मलंग मला सिर ऐं साज़ सां लतीफ़ साईं जे वाई पुण तरनम ॻाए दाद हासिल कयो। हाणे ख़बर शामिल कयूं पिया सिजावल मां इम्तियाज़ मेमूर जी रिपोर्ट मुजिब त पीपी ज़िले सिजावल जो सदर एमपीए रईस मोहम्मद अली खान मलकानी सूरत सिजावली प्रेस क्लब पहुची प्रेस क्लब जे चूंडियल नई बाडी उहिदेदारनि खे लंगियूं पाराए खेसि मुबारकूं ॾिनियूं। सूरत सिजावली प्रेस क्लब जे सरपरस्त आला मलिक सदीक मला, सदर इस्माइल सरवेज, जनरल सेक्रेटरी इम्तियाज़ मेमून, काशिफ जणे जो सागर सलीम खोसो, नजीब सरवेज, जानी जोगी ऐं वजाहत शाह, अता मोहम्मद अमीर बार ऐं ॿियनि मोहम्मद अली खान मलकानी खे मुबारकूं ॾेई संदसि शुक्रियो अदा कयो। सदर प्रेस क्लब मोहम्मद इस्माइल सरवेज, सरपरस्त आला मोहम्मद सदीक मला, जनरल सेक्रेटरी इम्तियाज़ मेमून ऐं सईद मुमताज़ अली शाह, नजीब सरवेज ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ॿियनि सहाफ़ियुनि पारां ज़िले सदर मोहम्मद अली खान मलकानी खे सिंध जी रिवायती सुखड़ी अजरकनि जा तोहफ़ा पिणु पेश कया विया।